गुज़िरियल साल सिंध हुकूमत जो टारगेट 130 अरब रुपया हुआ। एक्साइज़ खाते 110 सैकड़ो टैक्स जमा कयो। जेके गाॾियूं ड्यूटीज़ अदा न कंदियूं उन्हनि खां टैक्स ओगाड़ियो। टैक्स जमा करण लाइ अवाम खे सहूलियत फराहम कई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त प्रीमियम नंबर प्लेट्स जी पहिरीं नीलामी कामयाबी सां थी। प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी जा पैसा बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अदावत ते ख़र्च कया वेंदा। समूरनि सूबनि खे गॾिजी मुनशियात ख़िलाफ़ जंग विढ़णी पवंदी। एक्साइज़ खातो पूरी ताक़त सां मुनशियात ख़िलाफ़ जिहाद कंदो रहंदो। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ॿुधणी मुकमल करण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त फ़ैसिलो ॿुधाइण बाबति पाण में मुशावरत कंदासीं। फ़ैसिलो कंहिं वक़्तु ॿुधायो वेंदो, फ़िलहाल कुझु नथो ॿुधाए सघिजे। जस्टिस इरफान सादत रिमार्क्स ॾिना आहिनि त सुन्नी इतिहाद काउंसिल जो केस बलूचिस्तान अवामी पार्टी खां मुख़्तलिफ़ आहे। सुन्नी इतिहाद काउंसिल चूंडुनि में हिसो न वरितो। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त सियासी पार्टी ऐं पार्लिमानी पार्टी में फ़र्क़ु हूंदो आहे। पार्लियामेंट अंदरि जेके फ़ैसिला हूंदा आहिनि उहे पार्लिमानी पार्टी कंदी आहे। अहिड़ा फ़ैसिला सियासी पार्टी नथी करे सघे। पार्लिमानी पार्टी सियासी जमायत जो फ़ैसिलो मञण जी पाबंद नाहे। कंहिं बि जमायत खे खटियल सीटुनि खां वधीक सीटूं ॾियणु नामुनासिब आहे। आर्टिकल 51 मुताबिक़ कंहिं बि सियासी जमायत खे वधि खां वधीक उहे मख़सूस सीटूं मिली सघनि थियूं जेके उन जूं खटियल सीटुनि मुताबिक़ हुजनि। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाऊं ऐं गजगोड़ सां बरसात। मलीर, कायदाबाद, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, शाहराह फैसल, एयरपोर्ट, सचल ॻोठ, सपूरा चौरंगी, सदर, आया चंडीगढ़ रोड वारनि इलाइक़नि में ककर वसी पिया। गर्मी जो ज़ोर टुटी पियो। ठठे, मिठी, नंगर पार्कर, नबीसर, नवकोट समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात पई। मौजूदा चौमासी सिस्टम जो ईंदड़ 12 खां 24 कलाकनि में सिंध ते असरअंदाज थियण जो ख़दशो। नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर मूजिबि कराची, हैदराबाद, ठठी, उमरकोट, बदीन, थरपारकर ऐं कश्मीर ज़िला मुतासिर थी सघनि था। बरसातुनि सबबि शहरी ॿोॾ ऐं नदी नालनि में विचोले दर्जे जी चाढ़ अची सघे थो। हेठाहीं वारनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हू ॿोॾ खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट तयारी कनि ऐं अख़्तियारनि जी हिदायतुनि ते अमल कनि। हुकूमत तरफ़ां माहवार 200 यूनिट ताईं प्रोटेक्टेड ऐं नॉन प्रोटेक्टेड वाफ़ेदारनि लाइ बिजली जी क़ीमत वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हंगामी बुनियादनि ते सर्कुलेशन समरी जी वफ़ाक़ी काबीना खां मंज़ूरी वरिती। हुकूमती फ़ैसिले तहत जुलाई खां सेप्टेम्बर 2024 लाइ माहवार 200 यूनिट वारनि वाफ़ेदारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो ऐं वफ़ाक़ी हुकूमत क़ीमतुनि ते रिलीफ ॾियण लाइ अटकल 50 अरब रुपया सब्सिडी ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत हसास इदारे खे शहरुनि जी फ़ोन कॉल ॿुधण या ट्रेस करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि काबीना सर्कुलेशन ज़रिए समरी जी मंज़ूरी ॾिनी। समरी जी मंज़ूरी क़ौमी सलामती जे मुफ़ाद में कंहिं ॾोह जे ख़दशे खे नज़र में रखंदे ॾिनी वई। काबीना जो अख़्तियार पीटीए एक्ट 1996 जे सेक्शन 54 तहत ॾिनो। ज़रियनि मूजिबि एजेंसी जंहिं ऑफिसर खे नामज़द कंदी उहो ग्रेड 18 खां घटि दर्जे जो न हूंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी खे 2 हफ़्तनि लाइ परॾेह वञण जी इजाज़त ॾेई छॾी। फवाद चौधरी ते सफ़री पाबंदी जी फ़हिरिस्त मां नालो कढण जी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत फवाद चौधरी जो नालो पासपोर्ट कंट्रोल लिस्ट मां कढण जो हुकुम ॾींदे चयो त फवाद चौधरी 10 खां 24 ऑगस्ट ताईं परॾेह वञी सघे थो। कराची में सीटीडी जे डीएसपी अली रज़ा ऐं संदसि गार्ड जो क़त्ल केस दाख़िल। स्टेशन हाउस ऑफिसर अज़ीज़ाबाद जी फ़रियाद ते सीटीडी थाणे ते दाख़िल एफआईआर में दहशतगर्दी ऐं क़त्ल जा कलम शामिल कया विया। 7 जुलाई ते करीमाबाद वेझो डीएसपी अली रज़ा ऐं संदसि गार्ड खे अणॼातल हथियारबंदनि निशानो बणाए क़त्ल करे छॾियो हो।
अमरीका 9 मई ते भंजराज जे वाक़िअनि जी मज़म्मत करे छॾी। पुरतशद्दुद कार्रवाइयुनि जी मुख़ालफ़त करियूं था। एहतजाज पुरअमन तरीक़े सां करणु घुरिजे। अमरीकी पढ़ई खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं जाइज़ तरीक़े सां इज़हार जी आज़ादी जी हिमायत करियूं था। उन में एहतजाज जो हक़ ऐं पुरअमन मेड़ाकनि जो हक़ शामिल आहे। हुकूमत खे कानून मौजिब ऐं इज़हार जी आज़ादी जे एहतराम खे नज़र में रखंदे उन खे मुंहुं ॾियणु घुरिजे। कोटड़ी में बदअमनी जो राज बरक़रार। कोटड़ी साइट में बदअमनी ख़िलाफ़ वापारी बिरादरी ऐं दुकानदारनि जे सर ते शटबंद हड़ताल। बिहार कॉलोनी, भिटाई कॉलोनी, खुर्शीद चौक समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारोबार बंदि। दुकानदारनि ऐं शहरियुनि जो सेशन कोर्ट अॻियां एहतजाजी धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस ॾुहारियुनि सां मिलियल आहे। रोज़ानो जी बुनियाद ते फुर-लुट जा वाक़िआ पेश अची रहिया आहिनि। SHO साइट खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। शहदादकोट में खीरथर कैनाल में पानी की सख्त खोट खिलाफ सियासी समाजी धुरियुनि जो एहतजाजी धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त खीरथर कैनाल जे समूरनि शाख़ुनि ऐं वाहनि में पानी की सख्त खोट आहे। इंसान जानवर तोड़े पखी उञ विघे मरी रहिया आहिनि। सारियुनि जो पोखियल ॿिज बि सड़ी वियो आहे। पाणीअ जी खोट ख़तमु करे बेचैनी ख़तमु कई वञे। टंडेबाग में वाहन ऐं शाखनि जी पुछड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार रोडनि ते निकिरी आया। सवाइ आबादगारनि जो टंडबागो जुडियो रोड ते एहतजाजी धरणो, रोड ब्लॉक, ट्रैफिक मुअतल, गाॾियूं बीहजी वयूं। आबादगारनि जो चवणु आहे त 1 महीने खां सुल्तानी बाग, खेरड़ी ऐं ॾाढे शाख़ुनि में पाणीअ जी खोट सबबि फ़सुलु ऐं बेजारो सुकी रहियो आहे। चौपायो माल बि उञ मरी रहियो आहे। पाणी ॾे बेचैनी ख़तमु कई वञे। यूक्रेन जे शहरी इलाइक़नि ते रूस जा मिज़ाइल हमला। यूक्रेन अमलदारनि मूजिबि हमलनि में मारिजी वियलनि जो अंग 36 थी वियो। 137 ज़ख़्मी। रूस 40 खां वधीक क्रूज़, बैलिस्टिक ऐं गाइडेड मिज़ाइलनि सां इमारतुनि खे निशानो बणायो। रूसी हमलनि ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास अॼु तलब। अमरीकी रियासत टेक्सास जे साहिली इलाइक़नि में तूफ़ान, 2 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। अमरीकी मीडिया मूजिबि 2 ॼणा घर ते वण किरण जे नतीजे में फौत थिया। 128 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुलंदड़ आंधारी सबबि वण पारां पटिजी विया। घरनि खे बि नुक़सानु पहुतो। सामूंडी इलाइक़नि मां माण्हुनि जी लॾ पलाण।